ॻाल्हि आहे। औलाद कंहिंजो बि जे ॿार कंहिंजा बि हुजनि उहे असांजा ई बचा आहिनि। मूंखे जीअं ख़बर पई मां सां गोरगी जा छोकिरा उहे राब्ते में हुआ, उन्हनि जे लाइ असां इहा कोशिशि कयूं था। मुंहिंजी उन डिप्टी कमिश्नर साहब खे बि मां मोकिलियो ऐं DC सां मुंहिंजो राब्तो बि थियो आहे, DHO सां बि थियो आहे, जावेद जागीरानी साहब सां बि जो आहे PPHI जो डायरेक्टर आहे। उन्हीअ मां रिक्वेस्ट कई आहे त मैद वारी मोड़ी ते तव्हांखे PPHI जी कैंप खणी ॾिजो, इलाही वधीक माण्हू उते रहियल आहिनि। ऐं मां पाण निशानदेही सभिनि खां पहिरीं रियाज़ नबड़े साहब मूंखे ॿुधायो, मां उन महिल ई फ़ौज खे निशानदेही कराई, जंहिंमें फ़ौज उते आई बि ऐं उते तंबू फ़ौज उते बि ॾिना, खंडू में बि ॾिना। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त सम्झ में नथो अचे त तंबू वञनि कान्हे था। फ़ौज उते बि ॾिना, परते बि ॾिना। हाणे मूं अगरि बि हिकिड़ो अर्ज़ु रखियो सभिनि दोस्तनि ॿाहिरनि खे त हीअ त वक़्तु आहे कमु करण जो। जंहिं वटि ॿ आहिनि त हिकिड़ो ॿिए खे ॾिए। हिते असां वटि जेके छो आहे न हर को जमा करे थो, उहो न करियो। मां ॾिसंदो आहियां फ़ौज जी गाॾियुनि जे पोयां कंबर मां निकिरे थी त कंबर मां माण्हू पोयां लॻा था अचनि, वाराए ताईं वारा लॻा था वञनि गाजी ताईं। इहो न करियो, छॾियो त के ग़रीबनि ताईं पहुचे।